मसूं भरगड़ी हाणोकिन बरसातनि जिते सॼी सिंध में तबाही मचाई आहे उते मज़लूमनि जो आवाज़ इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचाईंदड़ प्रेस क्लब मसूं भरगड़ी खे बि शदीद नुक़सानु पहुचायो आहे। प्रेस क्लब जो हॉल ऐं वॉशरूम बरसात में किरी पिया आहिनि। महड़ वारे दीवार 70% सैकड़ो ॾार हणी वई आहे जेका कंहिं महिल बि किरी सघे थी। ॿाहिरियों साइन बोर्ड भॼी पियो आहे जॾहिं त छित तां 2 सोलर प्लेटूं किरण सबबु नाकारा बणिजी वियूं आहिनि। लाॻीती बरसातनि पवण करे छित टिमे पई आहे जंहिं सबबु लखें रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। 200 एम्पियर वारी बैटरी ऐं उन जो चार्जर 1.5 लख खां मथे जी कैमरा 2 हैंडीकैम कैमराऊं 2 डिजिटल कैमराऊं 1 कंप्यूटर जॾहिं त ऑफिस जा सोफ़ा सेट फाइलूं रजिस्टर किताब ऐं ॿियो सामान पाणी पवण करे सख़्तु मुतासिर थी वियो आहे ऐं कमरो पिणु ज़बून हाल बणिजी वियो आहे। इन हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे प्रेस क्लब मसूं भरगड़ी जे सदर ज़ाहिद मला चयो आहे त हाणोकिन तूफ़ानी बरसातनि सबबु प्रेस क्लब जी बिल्डिंग में बरसाती पाणी अची वियो आहे जंहिं करे प्रेस क्लब जी बिल्डिंग ज़बून हाल बणिजी वई आहे। हुन चयो त असां प्रेस क्लब मसूं भरगड़ी जा साफ़ी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सिंध समाओ जे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, तालका हैदराबाद जे PPMNA सैयद तारिक शाह जामोट, PPMPA जाम खान शोरो, PTI अॻवान हाजी खावंद बख्श, कमिश्नर हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि इख़्तियारनि तोड़े धुरियुनि खे अपील था करियूं त प्रेस क्लब मसूं भरगड़ी जी बिल्डिंग ॿीहर तामीर कराए ॾिनी वञे त जीअं साफ़ी ॿीहर बग़ैर मुश्किलातनि जे साफ़ती कार वहिंवार हलाए सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।